रेड लाइन BRT पाकिस्तान जी पहली बस सर्विस हूंदी जेका बायोगैस ते हलंदी। निगरान हुकूमत प्रोजेक्ट जे सिलसिले में अखियूं बंद करे छॾियो हुयो। रेड लाइन BRT मंसूबे खे हर सूरत में मुकम्मल कयो वेंदो। सिंध हुकूमत रोकियल मंसूबनि लाइ फंड जारी करे रही आहे। जिना एवेन्यू ते रेड लाइन BRT जो कम 3 महीननि अंदर मुकम्मल करण जी हिदायत कई आहे। येलो लाइन BRT ते भी कम शुरू थी चुको आहे। आलमी बैंक के सहकार सां खोड़ सारा मंसूबा शहर में हली रहा है। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण जो मलिक कैंट वेझो रेड लाइन BRT मंसूबे जी हलंदड़ कम जो मुआयनो करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त जेको हशर 9 मई सानहे में मुलविस जवाबदारनि जो थियो उहो ई हशर इस्लामाबाद ते चढ़ाई जूं धमकियूं ॾींदड़नि जो भी थींदो। जंहिं वॾे वज़ीर खे इस्लामाबाद ते चढ़ाई जो शौक़ आहे पंहिंजे लीडर जो हशर ॾिसे जे शख़्स अवाम खे 9 मई ते इस्तेमालु कयो उहो जेल में आहे। PTI बानी अवाम खे 9 मई ते वर्गलायो। का बि पार्टी पंहिंजे इक़्तिदार जी लालच लाइ नौजवाननि खे बेवकूफ़ बणाए थी त उन जी ॻाल्हि न ॿुधी वञे। मायूसी जूं ॻाल्हियूं कंदड़ नाकाम थींदा। जेकॾहिं पीपल्स पार्टी अॼु वफ़ाक़ी वज़ारतुनि में नाहे उन जो मतिलबु इहो नाहे त जमहूरी अमल में का रंडक पैदा करे रही आहे। मुल्की तरक्की जे हर फ़ैसिले में असां वफ़ाक़ सां गॾु बीठा आहियूं। OIC जा मेंबर मुल्क गज़ा में जंगबंदी ऐं बिना रंडक इंसानी मदद लाइ गॾिजी कम कनि। ओलह किनारे फ़लस्तीनी अवाम ते इसराइल जा वेशियाणा हमला जारी आहिनि। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक़ डार जो OIC सरबराही इजलास ते ख़िताब। परॾेही वज़ीर ख़ुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत जी हिमायत जो अज़म वरजाईंदे चयो त गज़ा में बिना देर गैर मशरू जंगबंदी खे यकीनी बणायो वञे। भारत वालारिल कश्मीर में मज़लूम कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। OIC कश्मीर बाबति एक्शन प्लान ते अमल दरामद करे। पाकिस्तान ऐं चीन जो सीपेक मंसूबनि ते सहकार वधाइण ऐं अपग्रेड करण जे अज़म जो इज़हार। परॾेही वज़ीर इसाक़ डार ऐं चीन जे नेशनल पीपुल्स कांग्रेस जे स्टैंडिंग कमेटी जे वाइस चेयरमैन ज़ेंग चियाबैंग जी गैम्बिया में मुलाक़ात। ॿिन्ही धुरियुनि गॾियल फ़ाइदे लाइ इक़्तिसादी सहकार ज़रिए पंहिंजे लाॻापनि खे मज़बूत बणाइण जी अहमियत ते ज़ोर भरियो। सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे 3 ॾींहं जे दौरे ते कोयटा वेंदो। ज़रियनि मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी आला सतही इजलास जी सदारत कंदो। सुभाणे वॾे वज़ीर पारां सदर जे मान में आजियाणो बि ॾिनो वेंदो। आसिफ अली ज़रदारी सूबाई काबीना खां सवाइ पार्लियामेंट मेंबरनि तोड़े सियासी ऐं क़बाइली अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। मुल्क मां इज़ाफ़ी खंड ॿाहिरि मोकिलण जा इम्कान पैदा थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खंड जी बरामद जो जाइज़ो वठण लाइ हुकुम जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म काबीना जे ताज़े इजलास में नेशनल फूड सिक्योरिटी वारी वज़ारत खे हिदायत कई। सऊदी अरब जी सीड़पकारी बाबति नायब वज़ीर जी क़यादत में सीड़पकारनि जो वफ़द अॼु पाकिस्तान पहुची रहियो आहे। वफ़द सऊदी वलीअहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान जी ख़ासि हिदायतुनि ते पाकिस्तान जो दौरो कंदो। वफ़द में सऊदी अरब जूं कारोबारी वापारी ऐं सीड़पकार शख़्सियतूं शामिल हूंदियूं। तवनाई वारे वफ़ाक़ी वज़ीर मूजिब सऊदी वफ़द जे दौरे दौरान $10 अरब ताईं सीड़पकारी जे मुआहिदनि ऐं मफ़ाहमत जी यादाइशनामनि ते सही जो इम्कान आहे। वफ़ाक़ी हुकूमत लाहौर ऐं कराची में घटि हिकु पासपोर्ट ऑफिस 24 कलाक खुलियल रखण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अवाम खे आसानी ऐं सहूलियत फ़राहम करण लाइ लाहौर ऐं कराची में घटि हिकु पासपोर्ट ऑफिस 24 कलाक खुलियल रहंदी। 24 कलाक पासपोर्ट ऑफिस खुलियल रहण सां शहरियुनि खे आसानी मुमकिन थींदी। ओबावड़ो भरसा राउंती ऐं माचको पुलिस जो कचे में मुखबिन जी बाज़ियाबी लाइ ऐं बदनाम धाड़ियल सन्नू शर जे टोले ख़िलाफ़ ऑपरेशन। हिकु ॾोहारी मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़। पुलिस मूजिब पुलिस जी फायरिंग में धाड़ियल सन्नू शर जो भाउ आलिम शर मारिजी वियो। हिकु ॾोहारी मिठो उर्फ़ कोई शर ज़ख़्मी। लकी गुलाम शाह वेझो हथियारबंदनि हथां वधीक हिकु ॼणो अगवा। 12 कलाकनि अंदरि अगवा थी वियलनि जो अंग 2 थी वियो। ॻोठ मंज़ूर शाह में डेरे ते सुतल वकील इंटर खे अणॼातल हथियारबंद अगवा करे विया। कचे मां पोलियो वर्कर ख़ालिद भयो बि हथियारबंदनि हथां अगवा। शिकारपुर ज़िले मां अगवा थी वियलनि जो अंग 12 थी वियो।
कश्मीर वेझो पंजाब जे मास्को थाणे जी हद कच्चे मां पोरियत धाड़ेलन हथां अगवा ॻोठ हज़ार खान खोसे में ओताक ते निंड सुतल पोरियत मोहम्मद असलम पंजाबी खे अणॼातल हथियारबंद अगवा करे विया। पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी वर्ल्ड कप खटण जी सूरत में क़ौमी टीम जे हर रांदीगर खे $1 लख इनाम ॾियण जो ऐलान करे छॾियो। मोहसिन नकवी जी लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में ट्रेनिंग सेशन दौरान रांदीगरनि सां मुलाक़ात। पीसीबी चेयरमैन जो चवणु आहे त पाकिस्तान जी कामयाबी आॾो हुन इनाम जी का हैसियत नाहे। उम्मीद आहे त क़ौमी क्रिकेटर्स हिन भेरे पाकिस्तानी झंडो बुलंद कंदा। कंहिं दबाव खां सवाइ रांदीगरनि खे खेॾणु घुरिजे, भरपूर मुक़ाबिलो कनि ऐं मैदान में मुक़ाबिलो थींदे नज़र अचणु घुरिजे। उम्मीद आहे त शाहीन शाह आफ़रीदी मेगा इवेंट में भरपूर परफॉर्मेंस ॾेखारींदो। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल अक्टूबर में बांग्लादेश में थींदड़ वुमेन्स T20 वर्ल्ड कप जे शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। वर्ल्ड कप जी शुरूआत 3 अक्टूबर खां ढाका में थींदी। इवेंट जो फाइनल 20 अक्टूबर ढाका में खेॾियो वेंदो। शेड्यूल मूजिबि ग्रुप ए में पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूज़ीलैंड ऐं क्वालिफायर 1 शामिल। ग्रुप बी में ॾखण अफ्रीका, इंग्लैंड, वेस्ट इंडीज़, बांग्लादेश ऐं क्वालिफायर 2 शामिल आहिनि। पाकिस्तानी टीम 6 अक्टूबर ते रिवायती हरीफ भारत खिलाफ मैच खेॾींदी। क़ौमी टीम 8 अक्टूबर ते ऑस्ट्रेलिया, 11 अक्टूबर ते क्वालिफायर 1 ऐं 13 अक्टूबर ते न्यूज़ीलैंड खिलाफ मैच खेॾंदी।